असां फेल न थिया आहियूं, बल्कि असांखे ॼाणी वाणी अकरबा परोरी जे करे असांखे फेल कयो वियो आहे। हीअ सिंध में जेको निज़ाम SPSC रखियो वेंदो आहे त गॾा घोड़ा जेके आहिनि उन्हनि खे हिननि छा कयो आहे, DSP करे छॾियो आहे, असिस्टेंट कमिश्नर करे छॾियो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो त हिन वक़्त ताईं 2 या 3 तव्हां जूं हेयरिंग्स थी चुकियूं आहिनि, त छा प्रोसेस थियो आहे कोर्ट जे अंदरि ऐं हिन वक़्तु छा स्टेटस आहे तव्हांजी पिटीशन जो हुते? सर पिटीशन जेका असां CP फाइल कई आहे सर, असां CP फाइल कई 13 हिन ते मई ते, त हुन खां पोइ 14 मई ते सस्पेंड करे छॾी हुन जेका रिज़ल्ट हुई, सस्पेंड करे हुननि खे फर्दर हेयरिंग में असांजे जेके जस्टिस साहिबान हुननि ॾिठो त असल में हू फर्दर अगेन एंड अगेन जस्टिस साहिबु हुननि खे बार बार हुननि जे वकील खे बि चवंदा रहिया त भई तव्हां जेको करप्शन कयो था सॼी दुनिया खे ख़बर आहे। हीअ हिकिड़ी बाज़ारी मंडी लॻी पई आहे जिते मुख़्तलिफ़ नौकरियुनि जा मुख़्तलिफ़ अघ रखिया विया आहिनि। त उन में जेका असांजी हींअर लास्ट हेयरिंग थी उन में जस्टिस साहिबु चयो त तव्हां मैकेनिज़म खणी अचो, उन जे तहत तव्हां इंश्योर करायो त कीअं तव्हां ट्रांसपेरेंसी आणींदा, कीअं तव्हां पंहिंजे में SPSC में तव्हां मेरिटोक्रेसी आणींदा। त उन दुबारा अॼु जेका हेयरिंग हुई उन में SPSC जो जेको कंट्रोलर आयो, कंट्रोलर मूंखे त नथो लॻे त असां बीइंग एस्पायरेंट त असां बि हथु खणी रेस पिया कयूं त भई असांखे बि ॻाल्हाइण ॾियो, पर हू ॻाल्हाए ई न पियो सघे। इवन दो जस्टिस साहिबु उन्हनि खां पुछियो त वॉट आर दी फैक्ट्स के केतिरा एग्रीगेट जेके ॿार फेल थिया आहिनि, कहिड़नि सब्जेक्ट में फेल थिया आहिनि, उन्हनि खे इहा बि ख़बर न हुई। इट मीन्स की तव्हां इदारनि में अहिड़ा माण्हू नाफ़िज़ था कयो जिन्हनि खे ॻाल्हाइणु नथो अचे, जिन्हनि खे इहा ख़बर न आहे फैक्ट केतिरा परसेंटेज ॿार फेल थिया आहिनि, कहिड़नि सब्जेक्ट में फेल थिया आहिनि। ऐं ॿियो तव्हां सां अर्ज़ु कंदुमि त असां फेल न थिया आहियूं, बल्कि असांखे ॼाणी वाणी अकरबा परोरी जे करे असांखे फेल कयो वियो आहे। हीअ सिंध में जेको निज़ाम SPSC रखियो वेंदो आहे त गॾा घोड़ा जेके आहिनि उन्हनि खे हिननि छा कयो आहे, DSP करे छॾियो आहे, असिस्टेंट कमिश्नर करे छॾियो आहे, ऐं जेका पढ़ियल लिखियल सिंध जा नौजवान तव्हां भला कचहरियुनि में जानवर वारा मिसाल कोई वधीक ॾिसायो इहो छो भला? सर एक्चुअली तव्हां जेके DSP चवनि तव्हां हुनखे कॾहिं घोड़ो पिया चओ? सर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हां मूंखे ॿुधायो न सिंध में क्रिमिनल केसिस छो था थियनि, फातिमा फोर्डे जहिड़ा केसिस छो था थियनि? उनजो सिंध पब्लिक सर्विस कमीशन सां कहिड़ो तालुक़ु? साईं ज़ाहिर सी तालुक़ु त आहे न। हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो, हिकिड़ो अणपढ़ियल ॿार जंहिंखे की सिंध तालीम जे बारे में कुझु ख़बर ई न आहे, उहो तव्हांजे हिन में मुल्क में छा सर्व कंदो, उहे इंस्टीट्यूट में छा सर्व कंदो इदारनि में? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हू आहे ई बेनिफिशरी इम्पेरियलिस्टिक पॉलिसीज़ जो। हू चाहींदो त भले इहे जेके ग़रीब अवाम आहे जेका ऑलरेडी ज़हनी ग़ुलाम आहे, या भले ईअं ई लोड़े हिननि खे वधि खां वधि ईअं ई जेके केसिस आहिनि उहे वधाईंदा, छो त बिकॉज की हुननि जी आइडियोलॉजी इहा आहे त जीअं हू सप्रेस थींदा त हुननि जो जेको सिस्टम आहे उहो कंटिन्यू हलंदो।